नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त चंबड़ में ख़बर ॾींदड़ प्रेस क्लब गुलाब लेगारी जी साल 2022 जे लाइ चूंडियल उहिदेदारनि जे हिकु पुरवकार हलफ़ बरदारी तकरीब थी गुज़री, जंहिंमें पीपल्स पार्टी ज़िला बदीन जे अॻवान नूर कलंदर बख्श हाले पोटो नए काबीना जे उहिदेदारनि अब्दुल गफ़ार लेगारी, माशूक लेगारी, गुलज़ार अहमद सिरेवाल ऐं मिठल लेगारी खे हलफ़ खणायो। उन मौक़े ते वॾे तइदाद में शिरकत कंदड़ मौजूद शहरनि, सियासी समाजी शख़्सियतुनि ऐं साफ़िन पारां नए उहिदेदारनि खे गुलनि जा हार ऐं अजरकुनि जा तोहफ़ा पेश कया विया। तकरीब के प्रेस क्लब जे सरपरस्ते आला अब्दुल गफ़ार लेगारी ख़िताब कंदे चयो त 35 सालनि खां हलंदड़ प्रेस क्लब खे पंहिंजी ज़ाती इमारत बि नाहे, जॾहिं त मिलियल प्राइवेट इमारत बि ज़बून हाल हुअण सबबि सहाफ़ी रोडनि रस्तनि ते वेही अवाम जो आवाज़ ऐवाननि ताईं पहुचाइनि पिया। तकरीब के अशरफ लेगारी, पीपी अॻवान मोहम्मद जुमन लेगारी, तालका बार मातली जे सदर एडवोकेट अब्दुल हक लेगारी, नूर कलंदर हाले पोटो ख़िताब कंदे चयो त सहाफ़त हिकु मुक़दस पेशो आहे, जंहिं सां बग़ैर के मुआवज़े मतभेद जे मुआशिरे जी अनेक रुकावटुनि ऐं दबाव बावजूद अवाम जो आवाज़ इक़्तिदार जे आला ऐवाननि ताईं पहुचायो वञे थो। इन मौक़े ते पीपी अॻवान मोहम्मद जुमन लेगारी, पीर फतह मोहम्मद शाह जीलानी, मोहम्मद सिद्दीक़ लेगारी ऐं ॿियनि तरफ़ां प्रेस क्लब जी मरम्मत वास्ते माली मदद जो ऐलान पिणु कयो वियो। तकरीब में हाजी सादिक लेगारी, हाजन खान लेगारी, सदर प्रेस क्लब चंबड़ हबीब अहमद मुगल ऐं ॿियनि वॾे तइदाद में शिरकत कई, जॾहिं त फ़कीर आचर कुमार, अली नवाज़ ऐं ॿियनि सूफ़ियाणू राग पेश करे खूब दाद हासिल कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।